नाज़रीन कंदकोट मां ब्रेकिंग न्यूज़ है जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट लॻो ज़ुरगढ़ वारे इलाइक़े मेन रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि ऐं पुलिस विच में फायरिंग जी ॾेवट में पुलिस पारां 3 ॾोहारी मारण जी दावा कई वई आहे। मारिजी वियल ॾोहारनि जी सुञाणप बंगुल बंगवार, अब्दुल करीम बंगवार ऐं आहड़ बंगवार तौरु थी आहे। ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री SSP कश्मीर कंदकोट मोहम्मद मुराद गांगरो जी अॻवानी में पुलिस हटला वाक़े वारे हंधि पहुची सर्च ऑपरेशन बाद पुलिस ॾोहारनि जा लाश हथ करे अस्पताल मुंतक़िल कया आहिनि।